सखर में 73 जश्न आज़ादी के मौके ते जीओसी पनो आकिल मेजर जनरल गुलाम शबीर नारेजो ऐं कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल हुमायूं अज़ीज़ क़ौमी झंडो फड़कायो आहे। झंडो फड़काइण दौरान मैदान पाकिस्तान के नारनि सां गूंजी उथियो। जश्न आज़ादी के मौके ते सखर में झंडो फड़काइण वारी ख़ुसूसी तक़रीब मुनक़द कई वई। जीओसी पनो आकिल मेजर जनरल गुलाम शबीर नारेजो ऐं कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल हुमायूं अज़ीज़ शिरकत कई। सखर में पाकिस्तान जो ॿियो नंबर ऐं सिंध सूबे जो सभ खां वॾो झंडो फड़कायो वियो। तक़रीब में सिविल इंतजामिया ऐं सीनियर ऑफिसरनि भी शिरकत कई। तक़रीब में अक़लियतनि भी वॾे अंग में शिरकत कई। मेयर सखर कोरोना वबा ऐं ॿोॾ में सिविल इंतजामिया जी मदद करण ते पाक फ़ौज के ख़राज तहसीन पेश कयो। तक़रीब दौरान शदाए पाकिस्तान के सलाम अक़ीदत पेश कयो वियो। झंडो फड़काइण वारी तक़रीब में आवाम जो जोश ऐं जज़्बो ॾिसण वटा हो। मैदान पाकिस्तान जिंदाबाद जे नारनि सां गूंजी उथियो। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल हुमायूं अज़ीज़ चयो आहे त आज़ादी जी नेमत लखे जानियुनि जी कुर्बानी खां पोइ मिली आहे। असां गॾिजी इन जी हिफ़ाज़त कंदासीं।